ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فالله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي الذين آمنوا صلوا وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا بني جهان جي سردار جي آمد جي خوشی میں یہ سونی محفل سنگاریا اے تمام قرب جا قدم کھڑی اچھا وارا بے مبارک جا مستحق آئیو کا رات کیڑی مشغولی میں گزری یارن سا گزری کا رات ٹی وی تے گزری کا وڈیرے جے اوتاک میں گزری اجو کی رات اللہ جے گھر میں مدینے والے سائیں جے ذکر پاک میں سونے نبی جی واکھان اتھن میں اج توانی رات میں کون دی اکتوبر دیا پر ہے نا میرے آئے جی اللہ کندو پانجے مہربانی جا رب میاں بسائیں دو حضور علیہ السلام جنجوں لا مجا ہکڑو خوبن جو سبیدہ ہے خصائص اکڑا ہے فضائل بیا شمائل بیا مناقب اے بیا ہے خصم راشد روزے دنی رحمت اللہ علیہ جے خانوہ دے مجام اور یہ ہے خصوصیت دے کا سائن کے ملے گا ہمیں کو راشدی آئے گا آپ راشدی آئے گا سجی مجلس میں سجی مسجد بھری چیز ہے تو سید بیاب کو ہوجے راشدی حجر ایکڑی خصوصیتا دیکھا صرف سید اللہ صلی اللہ علیہ وسلم رسول ہے تو بیاب مجھے آئے خوبی دیکھا مجھے نبی مدینے بارے سائی میں میں کہیں میں کروں سبحان اللہ اجا مزو نہ تو جی جو رب مخلوق جوڑیا انہاں سبنی میں مدینے والے می رکھے رب کچھ ایو خوبیوں نے جے کائنات سجی میں صرف مجھے محمد کریم وہ خوبیوں نہ کہ رسول میں نہ کہ نبی میں نہ کہ مرسل میں نہ کہ پیغمبر میں وہ خوبیوں صرف تنجے مجھے نبی مدینے والے سائی انہاں خوبیوں جے کرے اسی چوندائیوں تا مدینے وارو بے مثل جی بے مثل جن جو پیو کو مثال نہ ہو سونا سورت میں سنو اکڑو مانو انہیں تھی سکے تو انہیں کہا پیو کو سنو مجھے اکڑو مانو جو پیسہ کھڑا ہے سجے بگڑن دے موٹ میں بڑا پیسہ ہونے وٹے پر تھی سکے تو کیا کہ وہ پورے سونو پیو کو ہوجے
ये खुसूसियत नचे या खूबी खास नचे भी आम नचे भी पर खास खूबी हुआ है जेका हिकड़े में हुजे ॿियन में न हुजे उन्हें के बेमिसल बेमिसाल सदबो मुझे नबी मदीने वाले साईं में हिक न ॿ न 4 न 100 न पर एड़ियो 300 का मथे खूबियूं मदीने वाले साईं दे ज़ात इने जे करे हजरत पीर मेहर अली शाह साहब रहमतुल्लाह अलैह का के पूछो त साईं पाण वाले नबी सोने नबी जी का गाल करे बुधा फरमाई कोई मिसल नहीं ढोलंदी कोई मिसल नहीं ढोलंदी चुप करे मेरे अली इथे जा नहीं बोलंदी चुप करे मेरे अली इथे जा नहीं बोलंदी सुभान अल्लाह अज तो के वो उन्हनि मां कुछ खूबियूं जेके बयान करे सके सुभान अल्लाह मां हिकड़ो नंढड़ो तालिब इल्म आया मुस्तफा जे दर जो नंढड़ो नौकर आया जेतरी मुंहिंजी इल्मियत आ जेतिरो मुंहिंजो मुतालियो आ जेतिरो मूं पढ़ियो आ उन पंहिंजे इल्म जे आधार अज तोखे दिलबर नबी जो कुछ अहिड़ियूं खूबियूं ॿुधाया जंहिंमें तुंहिंजो मुंहिंजो नबी बेमिसाल जंहिंजो को शरीक न आहे उन्हनि खूबियुनि में काइनात जो को बि इंसान को बि जिन्न को बि मलाइक को बि फरिश्तो मुंहिंजे नबीअ सां शरीक न आहे उन्हनि खूबियुनि में तुंहिंजो मुंहिंजो नबी मुनफरिद मुमताज़ आला बाला अकरम अशरफ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि रसूलुल्लाह अल्लाह दे पाक कलाम मजान हदीद सूरत जी आयत नंबर 3 मुंह तव्हांजे साम्हूं तिलावत कई इन आयत में मुंहिंजो मालिक जो फरमाए हो वल अव्वलु उहो अव्वला वल आखिरु उहो आखिरा उहो अॻियाड़ी आ उहो पछाड़ी वो पेरियो वो पोरो वो सबनी का वज़ाहिर उहो ई ज़ाहिरा चिट्टो पत्थरो वहुवा बिकुल्लि शैइन अलीम उहो ई हर शय जो इल्म रखण वारो वो अव्वला वो आखिरा वो ज़ाहिरा वो बातिना वो हर शय जो इल्म रखण वारो हिकड़ी आयत में रब 5 खूबियूं बयान कयूं 5 खसलतूं 5 सिफ़त सुभान अल्लाह मुझा दोस्तों या
करबला जो वल बियो तो आहे अल्लाह आखिरा एड़ो आखिरा जो उन पोए आहे अल्लाह साहिरा एड़ो साहिरा जो उन जड़ो बियो को साहिर आहे ऐं उहो ई हर शइ जो इल्म रखण वारो ज़ात दिया हर शय जो इल्म हर शय दी जान अगर आहे त अल्लाह अल्लाह हड़ई चो अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों सभिनी मुफस्सिरन ने इन आयत दी माना या कया ये पंज खूबियों पंज जग मशहूर किताब मदारिजुन नबुव्वह जे मुंड में लिखे थो तो ये पंज सिफतूं जो भी आइन त ये पंज खूबियों अल्लाह पंज नबी मोहम्मद करीम के ॾेई छॾियूं मदीने वाले साईं के रब ये पंज खूबे नबी मदीने वाले साईं जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी जो कोल पर शिफा दे शरह में जिल्द पहिरियों सुफ़ो नंबर 515 शिफा जो शारे तो लिखे हदीस तो आने हजरत अब्दुल्ला बिन अब्बास का रिवायत त हिकड़े ॾींहुं मदीने वारो साईं वेठो दिल पर नबी जी महफिल लगी पई हाय हाय एड़ी महफिल कायनात चारई जना जो थार होया एकांदा हबीब सी साहब जो छुरमटा नज़ल जिब्रील अचानक जिब्रील नाज़िल थियो हुज़ूर जे अॻियां आयो ये बानो पंहिंजे मालिक ये नौकर पंहिंजे सरदार जे अॻियां ईंदो जीअं ग़ुलाम पंहिंजे आका जे अॻियां ईंदो जिब्रील अदब सां एतराम सां तुझे मुझे नबी जी खिदमत में आयो ऐं अचे कयई अस्सलामु अलैकुम अस्सलामु अलैका या आखिर अस्सलामु अलैका या ज़ाहिर अस्सलामु अलैका या बातिन सुभान अल्लाह अल्लाह कुरान में रोकियो आ तो मुझे नबी के नालो वठी न सकी करे हां यार जे नालो वठी ना हो ना ओ फलाना नालो वठी तो ता अपने मुर्शिद के कोन सकी करो जी जैसा मोहब्बत हुजे उन्हें जो नालो वठी न सडबो जैसा प्यार हुजे उन्हें के सरबो सुना प्री जानी मिठा साईं वाह मजा सोना पंहिंजे मुर्शिद के नालो वठी सॾु कंदो घणनि माण्हुनि खे उनजे नाले जी ख़बर कोन्हे
मुर्शिद के पर शरीयत जो हुक्म पंजे पीउ के दुनिया लो वठी तवज्जो मुंडे दवाए दिमाग करे बे हाथ में हल करो घुमे हो जाए पंजे पीउ के शरीयत जो हुक्म त पीउ मां के नालो वठी न सदीदा कयो पर पंजे अपे अमड़ के लकबन सा सुन सुवालन सा सुन ले खिताबन सा पंजे अपे अमड़ के पुकारींदा कयो अल्लाह पंजे नबी जे बारे में हुक्म ॾिनो त मुझे नबी के जरे सॼो त नालो वठी न सॼो मुझे नबी के लकबन सा सॼो अल्लाह बि सॼे कुरान में सोने नबी के लकबन सा पुकारियो किथे सरे तो या अय्युहल मुज़म्मिल ओ चादर लपेटण वारा या अय्युहल मुदस्सिर ओ चादर चेहरे ते ढकण वारा पंहिंजे मुखड़े ता चादर हटा किथे तो सनेस ता ओ चोटी जा चंद्र किथे तो सनेस यासीन ए सरदार सुभान अल्लाह जी हालांकि खलाक में ॿियनि सभिनी नबियनि के रब नाला वठी सॼो आहे या आदम उस्कुन अंत व ज़ौजुकल जन्नत आदम तू ऐं तुंहिंजी घरवारी हवा वञी जन्नत में रहो जन्नत में टिको जन्नत में रहो नालो वरितई या नूह ओ नूह सलामती सां चढ़ ॿेड़ीअ में या ज़करिया बिग़ुलाम इस्मुहु यहया ओ ज़करिया पुट ॾींदो मैं नालो यहया रखजांइसि या यहया यहया ख़ुज़िल किताब बिक़ुव्वा ताक़त सां वठ किताब थो ॾियां या मूसा ओ मूसा तुझे हथ में छा कयो अथई हर नबी कुरान सॼो पढ़ो हर नबी के नाला वठी सॼी पर मुझे दिल पर मोहम्मद करीम के रब करीम फरमायो या अय्युहन नबी ए गैब दे ख़बरुन ॿुधाइण वारा या अय्युहर रसूल ए मुंहिंजो पैगाम पहुचाइण वारा अल्लाह ताला उम्मत के भी मनो कयो तो मुझे नबी के जॾहिं बि सॼो तो उनके तव्हां लकबन सां पुकारींदा कयो मुझे हबीब के सुणन सुणन नालन सां सभी 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 साईं जा इमाम सुयूती लिखे तो 4000 नाला है घणा नाला है 4000 नाला है हर नालो हिकड़ी खूबी ते दलील अल्लाह तो फरमाए तो मुझे हबीब के उन्हनि लकबन उन्हनि नालन सां सॼो जेको हुज़ूर जो नालो इसमें गिरामी मोहम्मद वो नालो वठी न पुकारींदा कयो छो त मुंहिंजो नबी तमाम वांगुर नाहे सभिनी खां निराले शान वारो जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अया मोहब्बत सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम
हबीब ने जिब्रील के मोकलियो आ जिब्रील तो चवे ओ सभिनी का पहिरियों वारा तोखे सलाम ओ सभिनी जे पछाड़ी वारा तोखे सलाम ओ जाहिर तोखे सलाम ओ बातिन तोखे सलाम ये लक़ब जेके कुरान में रब पाक के लक़ब ॾिना आहिनि उन्हनि लक़बनि सां जिब्रील जे मदीने वारे साईं के सॾियो आहे त हुज़ूर फरमाइनि था या जिब्रील कैफ़ तकून हाज़िही सिफ़तु लिमख़लूक़ मिस्ली इन्नमा हाज़िही सिफ़तुल ख़ालिक़िल्लज़ी ला तलीक़ु इल्ला बिही। सुभान अल्लाह। हुज़ूर ता फरमाए त जिब्रील अॼु तो मोटी तो गला सुभान अल्लाह लक़ब बेड़ा दिला दी के अल्लाह दा लक़ब सुभान अल्लाह अव्वल अल्लाह हुआ आखिर अल्लाह हुआ ज़ाहिर अल्लाह हुआ बातिन अल्लाह हुआ जिब्रील मुखे ये लक़ब कीअं ॾिना अथई अर्ज़ु करे या रसूल अल्लाह मां त हुक्म जो बंदो आहियां मां पाण ये लक़ब न ॾिना आहिनि रब पाण फरमायो आहे जिब्रील वञ मुंहिंजे नबीअ खे वञी हिननि लक़बनि सां सलाम कर। जिब्रील भला ये ॻाल्हि त ॿुधाए त मां अमल कीअं आहियां जिब्रील अर्ज़ कयो या रसूल अल्लाह तव्हां ॼाणो था त काइनात पोइ मखलूकात पोइ मौजूदात पोइ अव्वल नूर नबीअ जो निर्वार थियो हदीस जो किताब उनमें रिवायत हज़रत जाबिर जो रिवायत करे तो दिल पर मोहम्मद करीम का असहाबी जाबिर पूछो या अल्लाह ताला ने कायनात पैदा की तो सब का अव्वल के पैदा करे साईं फरमाइन था ओ जाबिर सभिनी का अव्वल अल्लाह पंजे नूर मामू मोहम्मद जो नूर अव्वल मा खलक अल्लाह नूरी सबका अव्वल अल्लाह मुझो नूर खलको मदीने वाले जो नूर सभिनी का अव्वल कायनात में सिज चंद्र फलक अर्श फर्श जमीनो आसमान जन्नत जहन्नम लोह कलम कुर्सी इंसान जिन्न मलाइका उत्तर ओभर दक्षिण ओलह इंसान जिन्न मलाइका सब तो अव्वल जो
सब का अव्वल अल्लाह मुझे नूर के कल्बियों इन जे करे जिब्रील तो या रसूल अल्लाह तुई का अव्वल और तुझी या शान अव्वलियत एड़ी खूबिया जो भी इंसान के जिन्न मलाइका के या खूबी अव्वलियत जी न मिली जेका मदीने वाले साईं के मिली। सुभान अल्लाह। वरी जडे रूह पैदा कई तो सभिनी रूहन का अव्वल रूह मदीने वाली साईं। वरी जेमल अल्लाह ताला रूहन का पुछो त अलस्तु बिरब्बिकुम माता जो रखवाया न सब रूह चुप हुआ तो केड़ो जवाब दियो अल्लाह के छा वरती सब रूह चुप हुआ तो पेरी पेरी अव्वल मुझे मोहम्मद मीर जे रूह गलायो काल पला मौला हाथू सजो रखो आई। सुभान अल्लाह। जेरी पर हुजूर यो जवाब दिनो तो अगली रूह जो हा सिद्धू सजो रखो आई तो रब करीम जे सभिनी रूहन रब जे अॻियां ॻाल्हायो पर सभिनी जो उस्ताद मदीने वाले साईं। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जी मुझा साईं समझो न समझो मुझा दोस्तों वरी जॾहिं क़यामत क़ाइम थींदी साईं फरमाइनि था सभिनी खां अव्वल पंहिंजे मज़ार मां उथंदुसि। सभिनी खां अव्वल पंहिंजी उम्मत खे कतारे सभिनी खां अव्वल मां हलंदुसि। हॾई नबी मुंहिंजे पुठियां हूंदा मां सभिनी खां अव्वल। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हज़रत आदम पंहिंजा मुरीद वठंदो हज़रत नूह पंहिंजा उम्मती वठंदो ऐं हज़रत इब्राहिम हज़रत मूसा हज़रत ईसा पंहिंजी पंहिंजी जमात वठंदा पर सभिनी जो अॻवान अन क़ाइदुहुम इज़ा वफ़दू जॾहिं वफ़द करे टोला टोला करे हलंदा सभिनी जो अॻवान सरवान अॻियां। सुभान जन्नत जो सभिनी का अव्वल दर खड़काई मुस्तफा मोहम्मद करीम ऐं जंहिंजे लाइ अव्वल दरवाज़ो खुलंदो सुभान मोहम्मद जेको जन्नत में सभिनी का अव्वल वेंदो सुभान अल्लाह। शान अव्वल जेका ॿिए कंहिं खे इहा खूबी न मिली आहे जेका मदीने वारे ॾींहं खे मिली। सुभान अल्लाह। जेॾीमहिल हुज़ूर जन ईअं फरमाए त सभिनी खां अव्वल मां जन्नत में वेंदुसि त मौला अली शेरे ख़ुदा हैदर करार पुछो त या रसूल अल्लाह भला मां किथे हूंदुसि। साईं फरमायो त अली अव्वल मां हूंदुसि मुंहिंजे पुठियां तूं अली हूंदी। तोसां गॾु तुंहिंजो बच्चो हसन हूंदो तो उन सां गॾु तुंहिंजो बच्चो हुसैन हूंदो अव्हां सां गॾु तुंहिंजी घर वारी तुंहिंजी घर धन्याणी मोहम्मद जी न्याणी अलीअ जी राणी। हिकिड़ो मां मोहम्मद करीम ॿियो अली हसन हुसैन खातून जन्नत असां पंज सभिनी खां अव्वल जन्नत रे हलंदासीं। वरी हज़रत अली से अर्ज़ कई या रसूल अल्लाह असां पंज जो अव्वल जन्नत रे वञो त मुहिब्बून असांजा हुबदार काॾे ॾींदा। हे पकड़ वारा के आशिक सुभान अल्लाह। पंज तरह जा हुबदार ये काले वीदा आयो केड़ा केड़ा आयो या रसूल अल्लाह या सदा हुबदार साईं फरमायो त फमुहिब्बूना मिन वराइना ए अली असां जा हुबदार असां पंज तनन दे पुठियां पुठियां ईंदा। नबी जन्नत में हलंदा असां पंजे तन जा
नबी सा प्यार आयो को मातम को न कयूं सुभान अल्लाह असकारा कपड़ा को न ढकियूं उपदार उपदार तो उहे भी पाण खे चवाईंदा आहिनि पर निमाज़ उन्हनि वटि नाहे रोज़ो उन्हनि वटि नाहे नबी जी सुन्नत शरीयत उन्हनि वटि नाहे असां उहे नाले वारा उपदार नाहियूं असां पिटे को मातम को न कयूं असां कारा कपेड़ा को न ढकियूं असां झंझट में अॻियां कौन झुकूं मस्जिद सां असां प्यार आहियूं असां हैदर जा हुबदार आहियूं गदार नबी सा प्यार आहियूं जिब्रील तो या रसूल अल्लाह कायनात का अव्वल अल्लाह अवां के पैदा कयो सुभान अल्लाह भला जिब्रील आखिर किया है अव्वल तक समझ में आए आखिर किया समझो था जिब्रील तो अर्ज करे या रसूल अल्लाह हरे नबी बची विया आदम का ईसा रूहुल्लाह ताईं हर नबी अची वियो पंहिंजो वारो वॼाए वियो उन्हनि जूं उम्मतूं बि अची वियूं मुंहिंजा सोना हबीब सभिनी खां आख़िर नबी ख़ातिम नबी पुॼाणी वारो नबी पोयो नबी आख़िर नबी तू मुहम्मद रसूलुल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाइनि था अना आख़िरुल अंबिया व उम्मती आख़िरुल उम्म मां मोहम्मद करीम सभिनी नबियनि खां आख़िर आहियां ऐं मुंहिंजी उम्मत सभिनी उम्मतुनि खां आख़िर सुभान अल्लाह की पर जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो जेके सभिनी खां आख़िर आया आहिनि उहे सभिनी खां ठरियो भले न ठरियो हिते दुनिया में आख़िर छो इन में बराबर त अॻियुनि उम्मतुनि ते अज़ाब आया के भोला थिया के बांदर थिया के शिकलियूं मटिजी वियूं के ज़मीन में ग़रक़ थी विया असां ते उन्हनि जा किस्सा पहुता अब हज़रत मूसा जे क़ौम खे ही अज़ाब मिलियो अब हज़रत सालिह जे क़ौम खे ही अज़ाब मिलियो पर असां जा पोयां ॿी का उम्मत अचे हा त उन्हनि खे वरी असां जे छड़ जी ख़बर पवे अल्लाह फरमायो त मुंहिंजा हबीब तुझी उम्मत के आखिर हिन जे करे आंदो जम जो उन्हनि जे ऐबन जी ॿी के उम्मत के ख़बर भी न पवे सुभान अल्लाह जेके जन्नती जन्नत में वेंदा न बेइज्जती बेइज्जत में वेंदा उन्हनि जूं अल्लाह जे अॻियां सिफ़ूं थींदियूं स्कूल पढ़िया सुबह जो सवेरे थींदी आहे न अॻियो हेडमास्टर बीहंदो उस्ताद बीहंदा ऐं शागिर्द वरी सिफ़ूं करे कतारूं करे बीहंदा आहिनि न क़यामत जे ॾियारे अल्लाह जे अॻियां जन्नत वारा कतारूं करे बीहंदा सिफ़ूं लॻाए बीहंदा साईं फरमाइनि था जन्नत में जेकी वेंदा उन्हनि जूं कुल सिफ़ूं जूं 120 120 सिफ़ूं जूं साईं फरमाइनि था हज़रत आदम खां ईसा रूहुल्लाह ताईं कमो बेश 1.25 लख नबियनि जूं उम्मत जूं सिफ़ूं थींदियूं 40 बाक़ी 60 सिफ़ूं मुंहिंजी उम्मत जूं 80 बाक़ी 80 सिफ़ूं मुंहिंजी उम्मत जूं सुभान अल्लाह के नबी जी एतरी उम्मत न मुंहिंजी एतरी मदीने में सुभान अल्लाह
जो जेको दरवाजो आहे वो वेकर में 500 साल वेकर 500 साल जी तवा जो घर उन जो दरवाजो वाशरूम जो दरवाजो 2.5 फुट कमरे जो दरवाजो 3 फुट 3.5 फुट बस में 4 फुट बाहर जो दरवाजो 5 फुट जो 6 फुट जो कंदे कदा गानो बंदर अचे गाड़ी बंदर अचे 8 फुट जो कंदे पर जन्नत जा जेकी 8 दरवाजा हूंदा न हिन चाउट का हिन बाही जे कहीं न करगी हिन बाही ते 500 साल जो पंधु सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमायो त जरी मन सब ऐसे जन्नत के दरवाजे ते मुजी उम्मत बीहंदी सुभान अल्लाह ऐ को जरी मन दरवाजा खुलंदा तकड़दा है सब सुभान तकड़दा है सब जरी मन ही ओट तो दर खुलंदो ही तो टीड़ो कंदा अंदर तो 500 साल जो कंदो एकड़ो दरवाजो 8 दरवाजा हुंदा साईं फरमायो मुजी उम्मत दी एडी रश थी भीड़ थी जो दरवाजा जो चाव ठो पट जी दी सुभान अल्लाह समाजा गुलामो हलो हलो सुभान अल्लाह सुभान के नबी जी एतरी उम्मत जन्नत में कोन इंदी जेतरी मोहम्मद करीम जी उम्मत सुभान 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 अल्लाह सुभान अल्लाह उठे मेरे मुंडे न्याय तो तो हिकड़ो बेरो जो सुभान अल्लाह जन्नत में हिकड़ो वण मिलंदो जेंजी ये जो पाछो एकड़े किनारे का बे किनारे ती टे दी भलो घोड़ो ढुके तो छाव न थो सुभान अल्लाह टे दी जे हितो वगण का घोड़ो डोड़ाईंदा आनी वरी बनो इस्लामाबाद सुभान अल्लाह चवण सां हिकड़ो भेरो सुभान अल्लाह चवण सां एडो बण मिलो सुभान अल्लाह घणा बेरा सुभान अल्लाह चई तो खे जेका जन्नत मिलंदी उहाई हिन दुनिया का वडी थींदी सुभान अल्लाह तो हुजूर जी उम्मत केतरी है जन्नत में भी वडी है साईं फरमात सुलेमान अलैहिस्सलाम जी बादशाही जेडू 7 बादशाही मुझे हिकड़े हिकड़े उम्मती करो बता फरमाया सुभान अल्लाह जी मुझे सुभान अल्लाह हिते सभिनी का आखिर आया सी पर हुते सभिनी का अव्वल साईं फरमायो त जेडी मल मां मोहम्मद करीम जन्नत में दाखिल थींदुस न पेरी मां जन्नत में विंदुस त मुजी आजियां मुजो इस्तकबाल आतुर भा खीका भलीकार मरहबा चवण जेला जब्बार रब्बुल इज्जत पाण मुके खीका दी हाय 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 जे मरहब के अल्लाह पाण भलीकार चले मुस्तफा भली करे यार महबूब भली करे यार उम्मत सुनो भली करे यार सुभान अल्लाह छात शान हदो मुझे सोने करे छात इज्जत अजमत हुई अने मुल्लो चुने तो नबी असा मांगुरा असा जेड़ो अरे तो के मुझे नबी ने शान दी खबर ही काने जने आप आई तो अल्लाह पाण आई वेकरा करे रब फरमाई दो मुझे मुस्तफा भली करे सुभान अल्लाह अल्लाह भलीकारी दो अल्लाह भलीकार चलो अल्लाह पाण आजिया इस्तकबाल करे जिब्रील तो या रसूल अल्लाह अवा अव्वल भी आयो अवा आखिर भी आयो वरी साईं फरमाया त जिब्रील भला ज़ाहिर ऐं बातिन अल्लाह मां की बातिन है जिब्रील तो अर्ज करे या रसूल अल्लाह अल्लाह तोके एड़ो ज़ाहिर एड़ो पत्रो कयो आ जो जिते खुदा दी खुदाई आ उते तुजी मुस्तफा सुभान सुभान सुभान
जिते अल्लाह जो ज़िक्र उते मुस्तफा जो ज़िक्र नंढड़ा वॾड़ा जवान कुराड़ा मर्द औरतूं पंहिंजे पीउ खे बि ईअं न सुञाणंदो हूंदो जीअं मदीने वारे साईं खे अॼु मोरी साहब आयो मुझे बताई चीजें मस्तूर में थियो मिलाद वाले ॾींहं ते जेको धमाको कयो उन धमाके में चई त जेके ज़ख़्मी थिया अस्पताल में आयासीं असां उन खां पुछण जे लाइ हिकिड़ो नीकरो हुजे 14 सालनि जी उमिरि हुजे सो उन जो टंगू वठिजी पई उन धमाके में टंगू खां वीचारो अपा अची वियो पोइ चई मूं पुछो मांस त पुट ठीक है जी हाँ मैं ठीक है मुझे बोला कि करे बड़ी मिलाद की महफिल के तो बीते ये हाँ बड़ी मीत से मुस्तफा सुभान जी ही तो मुझे टंगू भी हुन मुझे सिर्फ मुस्तफा दे खुशी में वने तो मुझे जान नबी के मारे दे नाले सुभान मुझे मुस्तफा जो जिक्र आसमानी किताबन में तौरात में ज़बूर में इंजील में कुरान में मुझे दोस्तों सोफे इब्राहिम में सोफे मूसा में जिते जिते अल्लाह जो जिक्र उते मुस्तफा जो सुभान आसमानन में फर्शन ते अर्शन ते अर्श मौला दे कुंगरन ते बैतुल मामूर ते जिते अल्लाह जो नालो उते मुस्तफा जो नालो जिते जिक्र खुदा उते जिक्र मुस्तफा मदीने वाले वीर के रब एड़ो ज़ाहिर कयो जो एड़ो को बि कायनात में ज़ाहिर आहे जेड़ो तुंहिंजो मुंहिंजो नबी ज़ाहिर आहे पुत्रो सुभान अल्लाह जिब्रील तुझे या रसूल अल्लाह रब तुझे शान के जाहिर कयो तौरात में ज़बूर में कुरान के सिक्र में अल्लाह तुझे शान के पार लिखायो हबीब बेमिसाल बाकमाल हबीब बेमिसाल बाकमाल तेरी असा प्यार पको इकरार तेरी असा प्यार पको इकरार हबीब बेमिसाल बाकमाल हबीब बेमिसाल बाकमाल यतीमन यार दिली दिलदार यतीमन यार दिली दिलदार हबीब बेमिसाल बाकमाल जी कुछ बुराई रहमत खुदाई सारा आलम जही ते फिदाई 14 तबकन अंदर मुस्तफाई मने मोमिन सदन बादशाही नूरे खुदा बदर तुझा शम्सुहा हकीमन यारवा यतीमन यारवा नगी नंगदारवा यतीमन यारवा हबीब बेमिसाल बाकमाल हबीब बेमिसाल बाकमाल मेराज रब सां मुलाकी रहो पर दोल विच में को बात सुभान अल्लाह हूंदो महशर में कौसर जो साकी ॾिसे उम्मत
फिरी पगदारवा सखी सरदारवा फिरी पगदारवा सखी सरदारवा हबीब बेमिसाल बा कमालवा हबीब बेमिसाल बा कमालवा हर जमाने में ज़ाहिर हर दौर में ज़ाहिर हर खित्ते में ज़ाहिर एड़ो ज़ाहिर दुनिया में केर बनाए जड़ो मदीने वाली साईं केजा इतना आशिक न हुंदा जितना मदीने वाली ने केजा इतना मोहब्बत रखण वाला न हुंदा जितना मदीने वाली ने केजे शान में इतना किताब न लिखा है जितना मुस्तफा दे शान केजे शान में इतनी तकरीरों ए किताब न थिया जितना मुस्तफा दे शान केजे शान में इतना गज़ल मौलूद शेर शायरी नथिया जितनी मुस्तफा दे शान सुभान अल्लाह केजे इश्क में इतना कोड़ा न कड़िया हुंदा जितना मुस्तफा दे आशिक कोड़ा अज मदीने वाले दी गाल थी त आशिक जा लुड़क वही आ जा रहा है जेके मुस्तफा दे इश्क में मदीने वाले दी मोहब्बत में लुड़क हारींदा है उनन के मदीने वालों को जो दीदार करांदो सीने सा सुभान अल्लाह हजरत सैयद हसन रसूल नुमा सैयदा आले रसूला अल्लाह जो वलिया लक़ब उस रसूल नुमा यानी रसूल जो दीदार कराइण वारो जेते नजर करम कंदो ने के सोने नबी जो दीदार थी हिकड़े दी ज़ाल सदस घर वारी चयो त मां तुजी नौकरियाणी खिदमत गुज़ार आया राजन के दीदार कराया ते मूंखे त ध्यान कर घर वारी वली सगोरे के घर वारी अर्ज़ कयो त मूंखे मदीने वाले दीदार करा जे रात तो के दीदार थी अज रात तो के मदीने वाले दीदार थी मैं ॾाढी खुश थी है दिल पर जो दीदार थी खुशी में सुती रात गुजरी गई पर दीदार नहीं सुबह जो सही मुख्य ज़ियारत थी जी पर ये महबूब जी ज़ियारत का मामूली का ये भी ज़ियारत थी तो कुछ तैयारी करी हार सिंगार करी तैयार थी तो महबूब जो दीदार थे जिको भल्लो बगो सो पाते बीरात पई थे भल्लो लिबास पाते जेके शादी वाला गह गटा हुए पाते हार सिंगार करी बुजुर्ग सैयद हसन पंजे साले के सजो घर वारी जो साले के घर अब ए मां त पोड़ो चीरानी त तुम्हारी भेड़ छाती पई है जो फैशन कर भाव कावड़ लगी ते छाते लगी चढ़े जो घर में उठी तो वाकई नवा कपड़ा सिंगार हार कयूं जे पाण सिंगार जे लिए सिंगारी वेड़ी भाज से अधिक खैरता है नवा कपड़ा पाता थई ये तो खबर नथी कि यार मिलंदो सुभान अल्लाह उनके पक थी वेंदे को यार कयो ती मुड़स तुझो अलाह वारो बुजुर्ग तो यार कया वठंदे थपड़ू मार लत्तू मुक्कू दादी मार भी नहीं से तो तुझो मुड़स अलाह वारो बुजुर्ग तू वरी है हार सिंगार करे तू यार मिलंदो ए मां मारे हलियो हिन जी रोण शुरू कयो मुंह कई मदीने शरीफ ले या रसूल अल्लाह मुझो तो यार कोने मां बे के जे रात हार सिंगार कोन के मुझो तो महबूब तू मुझो तो यार तू मुझो तो दिलदार तू मुझो के तो जी ज़ियारत देना मुखे नी बार मिलिया महबूब अन्या करम न कतो माई रोए पई
सोने नबी के सजड़ा करे पई रोंदे 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 सुन कर निंद्र आई तो मदीने वाले जो दीदार सोने नबी की ज़ियारत से गई मन जी मुराद पूरी थी वही अंदर वाली आस बुझाई जी वही सुबह जो थी मुर्स जा पैर चुमे हथ चुमे साईं मेहरबानी दीदार थियो पर मुखे इहो त ॿुधायो मुखे मार छो खारायो ज़ियारत थी पर मार छो खारायो साईं फरमायो तो में रोण कोनो जेके इश्क मुस्तफा में रोंदा है घोड़ा गाड़ींदा है उन्हनि खे यार जो दीदार सुभान बेटा अल्लाह चलो इश्क वाली अख जे वो धड़कन वाली दिल जे वो आली अख नसीब करे वरी देखो बगड़ में उन खुदा जो कसम है हिते में मुस्तफा जलवो देखा आमीन 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 खपे सोने जो दीदार खपे ज़ियारत खपे मदीने वाले साईं को कसरत से दुरूद और सलाम पढ़ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह काफिलो निकतो मक्का मुकर्रमा जी मुझे सुभान अल्लाह सुभान अल्लाह आमीन आमीन या रब्बल आलमीन आमीन बस में चढ़िया मक्के में हरम में निकलो जो मक्के जो बस स्टॉप है उते विंदो न गाड़ियुनि वारा हिते ता वगण में बियो न सब कदा लाड़काणो हैदराबाद जामजोरो कोटड़ी पर उते बस वारो से सरीदो मदीना सुभान अल्लाह अल्लाह करे चलिए पिछला सदा साजे आमीन चौथा आमीन जो भी मक्के में गुजरे तो रात मदीने आमीन आमीन मेरे खुदा एक दिन तो वो दिन ऐसा मक्के में जो दिन गुजरे और रात मदीने में लजपाल मोहम्मद की है ज़ात मदीने में बस में 40 माण्हू चढ़िया मक्के में बस निकती 450 किलोमीटर जो फासलो है कोई मदीनो रस्ते में बस रुक दिया के होटल के बीहंदा है बस रुकी माण्हू लथा होटल ते मानी खाधो नमाज़ पढ़ियो वरी पैसेंजर मोटी आया हिकड़ी सीट बस जी खाली आ ड्राइवर कयो बाबा माण्हू गॾु कयो त हलो मदीने जो सही हिकड़ी औरत बैठी हुई न सीट ते अञा न मोटी आ माई हुई वही ॾिसनि त औरत जेका होटल जी बेंच ते वेठी आहे उन जो मुंहुं मदीने पाक ॾे अखियुनि मां लुड़क माई ज़ार रोए वेठी बस वारा लही आया कंडक्टर लही आयो ड्राइवर लही अमा सूरा को दर्द को डॉक्टर घुरायूं अस्पताल में वेठी हलो माई बेहतर रोण लगी जीअं पुछण तीअं रीहूं करे रोण लगी अमा ॻाल्हि कहिड़ी आहे आख़िर रोण जो सबबु कहिड़ो आहे माई रोई चवण लगी त मां बद किरदार बद पेशा औरत आया मुंहिंजी ज़िंदगी ज़िनाउन में गुज़री यार मदीनो वेठो आयो आहे मुंहिंजो सोनो मोहम्मद पाक
जो हरम पाका मुस्तफा दी मस्जिद नबवी पाका मुखे मुझे गुनाह याद था चल रोआ थी ते कच्चू केड़ो कयो अल्लाह 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 सुमर विजयम सुमरा मुझो मेरो मुथियो में सूह विजयम सुमरा मुझो मेरो मुथियो में वंजणो ते पियो में जिते हलण नाहे उसनरी सुविनायक सुमरा मुझो केदे बिन कमाल मुझा किए वतन दे हाल जेडी मुजमाल तसुआ सचन विच में माई रोई चवे थी जब मुझे खाने दे काबिल लाया मदीने बंदर दे लायक लाया मुझे गुनाह याद था मेरे सारी गुनाह में मिनाय मिया रसूल अल्लाह ओ मेरे सारी गुनाह में विनाय मिया रसूल अल्लाह कसे कट जो बेहाय मिया रसूल अल्लाह ओ मेरे सारी वही जोनी आई पीरी तभी लजका पे वही जोनी आई पीरी तभी लजका पे भरे बिख के जागते बुखार या रसूल अल्लाह माई होटल जी बेंच में रोए बैठी जोड़ा गाड़े बैठी उन्हें बस में अल्लाह जो कामिल वली बैठी आने दिल आने नजर आने मारिफत अल्लाह जो वली मुराकबे की कैफियत में गर्दन झुकायूं बैठो आ मुराकबे में मुस्तफा दीदार थी वियो सही फरमाइता मदन की न्यारी के मुझा सलाम सुभान अल्लाह सुभान अल्लाह चैन सच्चा तो कुरान न पढ़ो मनो अन्नहु में सलम अनफुसहुम जाऊक अल्लाह सुभान अल्लाह महबूब पंजे उम्मत के चाओ जे पंजे जानन सा जुल्म करे बैठा है तुझे करते तुझी बारगाह में अचन उते अची माफी वठन लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा अल्लाह जी तौबा भी कबूल कंदो मथो रहमत जी खैरात भी दई छॾे सुभान अल्लाह ओ मिठा अज भी सुनो हबीब हयातुन नबिया पंजे उम्मत थे अज भी नजर करम करे रहो पर ख्याल हुआ सिकदारी दर्दवारी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम
खुशहाल कयो मंझ ख़्वाब खणी ये बानी पंजिया जो बार मिठा अजान मजा आधार मिठा अगया जी उछगा मिठा अजान मजा जेके वसंदी वान मिठा ते पंजी निगाह लाए मिठा ओ सिके सा मुझो नाले ला मिठा बेबावदीन बिसारे मिठा गार मिठा अजान मजा ज़ाहिर वल बातिन मदीने वालो साईं ज़ाहिर गाए त बातिन कुछ अहिड़ो आहे जो साईं फरमाईंदा या अबा बकरिन लम यारिफनी हकीकतन गैर रब्बी अबू बकर मुझी हकीकत के तो अबू बकर भी नथो समझी सघी या खुदा जाने या मुस्तफा सुभान अल्लाह कुछ हुजूर जी हकीकत अल्लाह जे राज़न मां कुछ राज़ जेके कायनात के के खबर नाहे सवाइ मुस्तफा जे सुभान अल्लाह ज़ाहिरात अहिड़ो ज़ाहिरा जो सारी कायनात में ज़ाहिरा पर जे कुछ हुआ त अहिड़ो कुछ जो ने कुछ जिब्रील खे बि खबर नाहे अबू बकर सिद्दीक़ खे कुल शैइन अलीम मदीने वाले साईं के रब हर शे जो इल्म ॾेई छॾियो हर शे जो इल्म ऐसी तई जो तूं बगड़ में बैठो आहीं पंहिंजे घर जी कुंडड़ी में वेही चवी तो अस्सलाम अलैक या रसूल अल्लाह हुजूर तुंहिंजो आवाज़ चपन जो गुंबद खदरा में ॿुधल था साईं फरमाईंदा इब्न इल्मी बद मौती का इल्मी फिल हयात मुझे विसाल का पोइ मुंहिंजो इल्म ईअं हूंदो जीअं अॼु मुंहिंजी ज़ाहिरी ज़िंदगी अॼु बि सोने नबी खे उम्मत जे अमलनि खां रब बाख़बर करे छॾियो तूं हिते सुठा अमल कंदो आहीं न तुंहिंजो सोनो रोज़े पाक में ख़ुशि थींदो साईं फरमाईंदा वजदतु क़ुर्रत ऐनी फिस्सलाह मुझे अखियुनि जी थधाण निमाज़ में आहे मुंहिंजो उम्मती जेॾीमहिल निमाज़ पढ़े थो न मुंहिंजो अखियूं भरी साईं फरमाईंदा बिलाल तूं बांग चओ मां मदीने जे घिटियुनि में घुमी ॾिसां जेके निमाज़ ते नथा अचनि उन्हनि जे घरनि खे बाहि ॾेई जलाए छॾियां जेके अल्लाह जे दर ते निमाज़ियुनि ते मुस्तफा खे कावड़ आहे ऐं निमाज़ियुनि ते मदीने वारो साईं ख़ुशि ॿुधायो पोइ मदीने वारे साईं खे नाराज़ कंदो या राज़ी कंदो वाद कयो त इंशाअल्लाह सुवारी रखायो अल्लाह जो ज़िक्र कयो क़ुरान जी तिलावत कयो नेक बणिजो सालिह बणिजो चङे रस्ते ते हलो वअमलु सालिहा सालिह अमल कयो चङा अमल कयो या चङाई तोखे हिते बि कम ईंदी हुते बि कम सुभान अल्लाह बदल्लाहु الذين آمنوا وعملوا الصالحات अल्लाह जो वाइदो आहे उन्हनि माण्हुनि सां जन ईमान आणे वरी सालिह अमल कया उन्हनि सां अल्लाह जो वाइदो आहे मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा बख़्शिश गुनाहनि जी माफ़ी बि मिलंदनि ऐं वॾा अजर वॾा इनाम उन्हनि जे लाइ रखाई सुभान अल्लाह माफ़ी खपे माफ़ी खपे अजर अज़ीम खपे जन्नत खपे छा वो ईमान आने वरी अमल सालिह कर नेक रस्ते ते हल अल्लाह जे ज़िक्र सां मोहब्बत रख उथंदे वेंदे रात जो ॾींहं जो के खड़ियूं करे अल्लाह जो ज़िक्र कर ला इलाहा इल्लल्लाह
कुरान से मोहब्बत रखो। सुबह जो दिन हय्या अलस सलात हय्या अलल फलाह अस्सलातु खैरुम मिनन नौम जो आवाज मिले ना छड़ सवड़ के छड़े बिस्तर के अल्लाह खुदा जो कसम दे बिस्तर के छड़ी दुआ ना तो बिस्तर दुआ दी दुआ मौला के जन्नत जा पट जा गाते गाते जायज जे नमाज दे गाते रहने पर बिस्तर सुभान अल्लाह जेडी बला पानी में हकीम जी वुजू कंदो आ त पानी दुआ दींदो आ मौला इनके मुस्तफा जे पाक हथन सा कौसर जा प्यारा प्यार जाए जेको फजर जे सुभान अल्लाह जेडी मन मस्जिद जे दर ते ईंदो आ त मस्जिद दुआ दींदी आ मौला इन जा दुख गम दर्द परेशानी लाए जेको नरम खुदाद बिस्तर के छड़े तुझे दर तुझी मस्जिद ते हाजिर थियो आ वा मस्जिद दुआ दी सुभान अल्लाह जेरी मला जे अल्लाह अकबर की अल्लाह दे हाथ में अतबदी नमाज में बींदो आ रब फरमाइंदो आ मलाइको मुझो बानो पंजो आम सुख छदे अरे मुझे हुजूर में मुझे दर ते आयो आ तो शाहिद जो मुझे के बख्शे सुभान अल्लाह आमीन सलात पढ़ भी इंशाअल्लाह एकड़ो दवाई दो मुसा कहो इंशाअल्लाह एकड़ो दवाई दो जे पीर मां जेरो जेरो में खिदमत सुभान अल्लाह मुसबाई सुभान कदे के पीर की दिल न जाईंदे कदे भी अम्मड़ की दिल न दुखाईंदे जे अपने अम्मड़ की दिल राजी कई ना अल्लाह राजी मुस्तफा पर राजी सुभान अल्लाह साईं फरमाता पे पीर दे चेहरे के हिस्से ना अजर सवाब खिदमत तो बड़ी गाल आ के हिस्से ई मुझो बापू आ अजर सवाब अबे मर्द के मत के ओड़े पाने वारन के इज़ा न पुछायो गुनाहन बुराइन बेफरमानिन का बचण की कोशिश कयो मुझे सोने नबी दे दरजा सच्चा गुलाम बणदी वनो अल्लाह बिनी जान में बेड़ा पार करो रब करीम असा सबनी जी हाजिरी मजे दर ते कबूल फरमाइंदो मुझे साईं हरदिल अजीज आशिक रसूल मोहतरम जनाब अब्दुल वासिद बगड़ साहब के अल्लाह उनजे रिज़्क़ रोज़ी में बरकतों विझंदो बायो साईं केवला साईं जन गरजी बड़ी बारिशों साईं अब्दुल बारी आया साईं जन गरजी पर वरी बरसात को जीवियो वरी जो फेरो मां कदा देना चाहिए सुभान अल्लाह सो अल्लाह से अब्दुल बारी का दर्जा बुलंद करो रिज़्क़ में इज्जत दीन माल में बरकतों में जंदो अल्लाह असा सभनी के मदीने की हाजिरी ऐ सुभाने दरगाह हिता शो में साईं दादा कुल तो देव मां जाओ साईं सुभान अल्लाह सुभान तमाते बारे साईं के कारण के ना करा अल्लाह मुझो भक खाने तो दम मोरे में दाल सुभान अल्लाह सुभान अल्लाह सो सुभाने बियो अचर है जिंदाबाद में जलसो ए हेतम सो में भी अबे अच्छी कर दी यार और जिते नसीब दो सुभान अल्लाह सही जल शान में सबनी के मदीने वाले साईं दे दर की सच्ची गुलामी नसीब फरमाए अल्लाह अलैना इल्लल बला